बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां यासबा बलोच अॼु जे हिकु तमामु अहम टॉपिक सां गॾु अॼु जो जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे आज़ादीअ खां पोइ मज़मूननि मक़ालनि जे अवसर। त अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे इहो तमामु अहम आहे, इन खे गौर सां ॿुधिजो ऐं इन में जेके मां मेन MCQs खयां आहिनि उन्हनि खे बि जेको आहे ज़रूरु जेको आहे ॾिसिजो ऐं वीडियो पूरी ॾिसिजो, छो त इहा तव्हांजे लाइ ॾाढी फ़ाइदेमंद साबित थींदी। हलूं था पंहिंजे पहिरियां MCQs जे तरफ़। सवाल नंबर असांजो पहिरियों आहे, ॻाल्हियूं पेट भरनि में मज़मूननि जो किताब कंहिंजो आहे? जवाब आहे सुल्ताना वकासी। सवाल नंबर ॿियों आहे असांजो, ॻाल्हियूं पेट भरनि में मज़मूननि जो किताब जा केतिरा जुल्द आहिनि? मथां उन्हनि पुछियो आहे त मज़मूननि जो किताब कंहिंजो आहे, उहो जेको आहे लेखक कहिड़ा, ऐं हेठि जेको मज़मूननि जे किताब जा कुल केतिरा जुल्द आहिनि, त इन में आहे 22। सवाल नंबर टियों आहे असांजो, 4 मुकाला मज़मूननि जो किताब कंहिंजो आहे? त इहो आहे इस्माइल उरसाणी जो। सवाल नंबर चौथों आहे असांजो, दिलि जी ॻाल्हि मज़मूननि जो किताब कंहिंजो आहे? जवाब शमसुद्दीन उरसाणी। सवाल नंबर 5 आहे असांजो, कुर्सी मज़मूननि जो किताब कंहिंजो आहे? जवाब अब्दुल कादिर जोणेजे जो। सवाल नंबर 6 आहे असांजो, गारशिया गुज़ारे वियो मज़मूननि जो किताब कंहिंजो आहे? जवाब रसूल मेमण जो। सवाल नंबर 7 आहे असांजो, खाना बदोश क़िबला जो लेखक केरु आहे? जवाब आहे जुमन दरबदर। सवाल नंबर 8 आहे असांजो, तारीख़ जा विसारियल वर्क मज़मूननि जो किताब कंहिंजो आहे? हाणे जेके इन में अहम सवाल आहिनि या जेको हर दफ़े ईंदा रहंदा आहिनि उन में उहे बि आहिनि, ऐं जेके आहिनि जीअं तारीख़ जा विसारियल वर्क, इहो जेको अहम सवाल आहे इहो जेको आहे मज़मूननि जो किताब कंहिंजो आहे, त इहो सोभो ज्ञान चंदाणी जो आहे। सवाल नंबर 9 आहे असांजो, चढ़ चकियाई चोटियनि मज़मूननि जो किताब कंहिंजो आहे? त हिन जो जवाब आहे कादिर मंगसी जो। सवाल नंबर 10 आहे असांजो, मशहूर मज़मूननि जे किताब हुबकार खे तरतीब ॾींदड़ आहे? त हुबकार किताब खे तरतीब ॾींदड़ आहे डॉक्टर नवाज़ शौक़। इहो बि तमामु अहम आहे, उहे असां खां पुछी सघनि था। जेको हुबकार किताब आहे हिन खे मज़मूननि जो हिकु MCQ असांजो इहो निकितो त इहो किताब जेको आहे छा ते आहे, कहिड़ी सिंफ ते आहे, मज़मून आहे, मुकाला आहे, छा आहे? त हिकु सवाल इहो थी वियो त इहो मज़मूननि जो किताब आहे। ॿियो हिन में थी वियो त हिन खे तरतीब कंहिं ॾिनी? त डॉक्टर नवाज़ शौक़ ॾिनी। हलूं था सवाल नंबर 11 ते। सवाल नंबर 11 आहे असांजो, सिंध मुंहिंजे ख्वाबनि जे मज़मूननि जो किताब कंहिंजो आहे? त जेका सिंध मुंहिंजे ख्वाबनि जे मज़मूननि जो किताब इब्राहिम जोयो जो आहे। इहो बि तमामु अहम सवाल आहे, त जेको आहे इहो पुछी सघनि था त हीअ जेको किताब आहे इहो छा ते लिखियलु आहे, या जेको आहे इहो कंहिंजो लिखियलु आहे, इहो छा जो किताब आहे, मज़मून आहिनि, नॉवेल आहिनि, मुकाला आहे, छा आहे? इन में इहो पुछी सघनि था असां खां। सवाल नंबर 12 आहे, इंशा सिंधीअ किताब जो लेखक केरु आहे? त इन जो जवाब आहे मिर्ज़ा कलीच बेग। इहे जेके किताबनि जा नाला आहिनि इहे काफ़ी दफ़ा असांजा जेके आहिनि रिपीट बि थी चुका आहिनि, ऐं इहे सवाल लाज़मी ईंदा आहिनि ऐं पुछंदा बि रहंदा आहिनि। त इन्हनि खे जेको आहे गौर सां वीडियो ॾिसिजो ऐं जेको आहे इन्हनि खे यादि बि कजो। सवाल नंबर असांजो 13 आहे, सुहारो ऐं सचल किताब जो लेखक आहे? हिन जो लेखक आहे लालचंद अमररिनोमल। सवाल नंबर असांजो 14 आहे, शहाणो शाह जो लेखक आहे? शहाणो शाह जो लेखक आहे लालचंद अमररिनोमल। सवाल नंबर 15 आहे असांजो, गुल फुल मज़मूननि जो लेखक आहे? इहो गुलफुल जेको आहे मज़मूननि जो लेखक पुरमनंद मेवाराम आहे। इहो बि 2-3 चकर सवाल जेको आहे असांजो अची चुको आहे। मां 15 सवाल खयां आहिनि जेके उहे ई आहिनि जेके इम्पोर्टेंट आहिनि ॾाढा, ऐं उन खां पोइ उहे जेके आहिनि मोस्ट रिपीटेड बि आहिनि। कुझु सवाल हिन में पूरा बि न आहिनि, पर जेके इन मां 15 मां 6-7 जेके आहिनि मोस्ट रिपीटेड सवाल आहिनि इन में। त इन खे जेको आहे वीडियो खे गौर सां ॾिसिजो, ऐं जेकॾहिं मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त इन खे सब्सक्राइब, लाइक ऐं कमेंट लाज़मी कजो। मिलूं था हिकु ॿी वीडियो में तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।